खोस्की में गोठाणन समाजी तंज़ीम पारां नज़रअंदाज करण खिलाफ़ एहतिजाज कयो। देह मिठी टू जे रहवासी ने जुमा लिंड, मोहम्मद सालेह, सलेमान ऐं ॿियनि चयो त समाजी तंज़ीम ॻोठ खे रिलीफ ॾियण में मुकमल नज़रअंदाज करे पई। असांजा ॻोठ 4-5 नज़रअंदाज करे छॾिया आहिनि। असांजो रेगिस्तानी इलाइक़ो आहे, का शइ हुन में कोन्हे, का शइ असांखे हुन जे तरफ़ां कोन मिली आहे। इदारा कमु कनि पिया, माना फलाई हैंड साइन जेके बि आहिनि हिते उन जा ख़ासि माण्हू आहिनि, उहे उन जा नाला लिखी उन खे इमदाद ॾियनि पिया। उन्हनि चयो त बोधो नोड़ियो मास्तर हनीफ़ पंवर ऐं ॿिया रिश्वत वठी माण्हुनि खे फ़ाइदो ॾियनि पिया, जेका मुस्तहक़नि सां ज़्यादती आहे। जेका शइ अचे तो असांजे देह में, असीं रेगिस्तान इलाइक़े जा माण्हू आहियूं। हिकिड़ो बोधो नोड़ियो आहे, सो टीचर मास्तर आहे, साईं गवर्नमेंट जो रखियलु आहे, उन जो कंहिं इदारे में हक़ु कोन्हे। असांखे उन जेको इदारो अचे थो उन में जेको सामान अचे थो, माल अचे थो, खाद अचे थो, उहो असां सां नाइंसाफ़ी करे ॿियनि ॻोठनि में ॾिए थो। माल ॾिनो अथनि, राशन ॾिनो अथनि, खाद ॾिनो अथनि, कुकड़ ॾिना अथनि वग़ैरह ॾिना अथनि। ऐं नोड़ियो जेको आहे टीचर मास्तर आहे, बोधू नालो आहे, ॿियो हनीफ़ पंवर आहे, इहे माण्हुनि खां रिश्वत वठी ॾियनि पिया। गोठाणनि मुताबिक़ त करप्ट माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असल मुस्तहक़ माण्हुनि खे हक़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।